अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां पराशा सबका पहिरियां हिकु नज़र अहम ख़बरुनि ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां जंगबंदी बरक़रार आहे, नाकाबंदी करे रहिया आहियूं, ईरान पंहिंजो तेल विकिरो नथो करे सघे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त ईरानी बहरिया समुंड जे तह में आहे, ईरान जूं नंढियूं ॿेड़ियूं रहिजी वयूं आहिनि जंहिंखे ख़तरो नथा सम्झूं। जेकॾहिं ईरान जूं नंढियूं ॿेड़ियूं नाकाबंदीअ जे वेझो आयूं त उन्हनि खे बि तबाह करे छॾींदासीं, जीअं मंशात फ़रोशनि जे ॿेड़ियुनि खे तबाह कयो वियो हुयो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जा सऊदी अरब ऐं क़तर जे परॾेही वज़ीरनि सां फ़ोन ते राब्ता। ईरान ऐं सऊदी परॾेही वज़ीरनि विच में इस्लामाबाद में थियल ॻाल्हियुनि जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि। अब्बास अराग़ची जो क़तर जे परॾेही वज़ीर सां बि फ़ोन ते राब्तो, ॿिन्ही अॻवाननि विच में इस्लामाबाद में थियल ॻाल्हियुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त इस्लामाबाद अमन ॻाल्हियुनि बैदि माहौल बहितर नज़र अची रहियो आहे। ईरान ऐं अमेरिका विच में ॿीहर ॻाल्हियुनि जा अञा बि चांस आहिनि। ॻाल्हियुनि खां पोइ माहौल मुसबित आहे, मुसबित रुख़ नज़र अची रहिया आहिनि। पार्लियामेंट हाउस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त ईंदड़ वेहक ताईं इंशाअल्लाह कंहिं नतीजे ताईं पहुची वेंदासीं। अल्लाह ताला पाकिस्तान ते वॾो महिरबान आहे। भारत में हिन वक़्तु मातम आहे।